अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मुहबतुनि जा ॿ नावलेट, सरव हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली, किस्त 6। ॿिए ॾींहुं अमां चयो त तूं ऐं तुंहिंजी साहेड़ी छोकिरियुनि जी हॉस्टल ॾिसण थियूं घुरो ऐं मां अव्हां खे वठी वञा। मूं ड्राइवर खां गाॾी कढाई, ॿाहिरि हलाई केतिरा लम्हा बीठुमि, पोइ तव्हां ॿाहिरि निकितव। तुंहिंजो मुंहुं उहो ई फिरियल हो। असां हॉस्टल आयासीं, तो को बि रुख न ॾिनो। मूं अव्हां खे अंदरि मोकिलियो। उन विच में न तो मूंसां ॻाल्हायो ऐं न ई मूं तोसां। तव्हां अंदरि वियो त मूं हॉस्टल जे ॿाहिरां मिलण वारे कमरे में कुर्सी वालारे उते कुझु अख़बारूं पयूं हुयूं। मूं हिकु अख़बार साम्हूं कई। मुंहिंजूं अखियूं बज़ाहिर पननि ते हुयूं, पर असल में मूं हुन रस्ते ते निहारियो जितां तव्हां विया हुयव। तव्हां ॿई मोटियो त मूं अख़बार मुंहं जे साम्हूं करे छॾी। हाणे त तूं ॻाल्हाईंदीअं, पक चवंदीअं हलो त हलूं, चइबो त नेठि तोखे कुझणो ई पवंदो। मूं कहिड़ो तुंहिंजी साहेड़ीअ सां ॻाल्हायो जो हूअ ॻाल्हाईंदी। उन्हनि ई लम्हनि में मूं ॿुधो तो पंहिंजे साहेड़ीअ खे चयो हुनखे चओसि त हले। मूंखे कननि ते एतबार न आयो। ही हवाउनि में मिटी वई हुई अलाए छा, तॾहिं त चओ तरफ़ वाचूड़ो। अदा अचो हलो। हुन अजनबी छोकिरीअ मूंखे पुकारियो। हा बाबा हलो। मूं वराणियो। मुंहिंजो आवाज़ु मूंखे ई खूह जे तरे मां ईंदड़ लॻो। त उहो सभु बि वहम ई निकितो न त उहा अकेली थींदी त मिलंदी। हुन तोखे एतिरो चवण में पसंदि न कयो हादी, पोइ तूं छा ते थो पाण खे पढ़ाई। घर अची वियो। तव्हां लही अंदरि वियो। मूं ड्राइवर खे लाथो ऐं पाण गाॾी खणी निकिरी पियुसि। साम्हूं ॼण कार में लॻियल आईनो पुछंदो हुजे, हीउ सभु छा आहे आदी? हिननि 3 महीननि खां अॻु त उहो सभु कुझु न हो। हू खेॾे थी जा तोसां? रांदीको लधो अथई तोखे? जीअं वणेसि तीअं तोसां हले। हुनखे तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे त पोइ उहो साथ कहिड़ी कम जो? वाह वाह। हुनजी माउ तोसां वाइदा थी करे, पक थी ॾिए ऐं हूअ पाण तोखे कूड़ो थी करे। छा ॾिठो आहे हिन? ही को ड्रामो आहे छा? तूं बि थो ईअं चईं मुंहिंजा दोस्त? छो न चवंदो माए। तूं जंहिंखे सेकंडनि जे हज़ारनि हिसनि में यादि कंदो आहीं, सा तोखे हिकु ॾींहुं बि यादि करण लाइ तयारु कोन्हे। छा ई सभु? मां पुछंदुमि हुन खां हिकु भेरो ज़रूरु, आख़िरी भेरो ज़रूरु वेंदोमांसि। मूं गाॾी वापसि मोड़े छॾी। तुंहिंजे घर गिड़ियुमि। ॿाहिरि दर ठड़कायो हुअमि त तो अंदरां जवाबु ॾिनो हो। अंदरि आयुमि त ख़बर पई मासी पाड़े में वियल हुई। घर में सिर्फ़ु नौकिरियाणी ऐं नाज़ी हुई। तूं हुन महिल दालान में ई बीठी हुईअं। मूंखे ॾिठो अणॾिठो करे तूं पंहिंजे साहेड़ीअ ॾांहुं मुतवजो थी वई। उहो शायदि हाणे वापसि पे वई। मां अलाए केतिरा लम्हा ईअं ई बीठो रहियमि। उहो वई त तो मूं ॾे निहारियो। कीअं आयो? तुंहिंजे रवैये जो सबबु पुछण आयो आहियां। मूं कुर्सी रेड़े, आख़िरी भेरो मूंसां खिली ॻाल्हाए, पोइ मां हलियो वेंदुमि। तूं हमेशह ईअं चवंदो आहीं ऐं वरी मोटी ईंदो आहीं। उहो जुमिलो न हो, ॼण स्पिरिट जो बुड़ो हो जो तो मुंहिंजे कंहिं ज़ख़्म ते रखियो हुजे। वरी बि मूं पाण ते ज़ब्त कयो। तूं लापरवाहीअ सां हेॾे होॾे निहारींदी रहीअं। मुंहिंजे वात मां निकिरी वियो। हिन भेरे सॼा सारा 4 महीना थी विया तोखे ॾिठे। मूं अॻिते चवण ते चाहियो, इलाही अरसो थी वियो आहे, उन करे नाराज़ थी वई आहीं छा? पर तो जुमिलो कटे छॾियो। त छा थियो? को ख़ासि अरसो त न आहे थियो। तो कुल्हा उभा करे लापरवाही ज़ाहिर कई, ॼण तोखे उहो अरसो महसूस ई न थियो हुजे। मूंखे यादि आयो कीअं न उन अरसे जो हिकु हिकु पल, हिकु हिकु सेकंड मूं तुंहिंजे नाले सां मनसूब कयो हो। ही कहिड़ी तीरनि जी बारिश हुई जंहिंमें मुंहिंजो सॼो वजूद ज़ख़्मी थी रहियो हो। मां अलाए केतिरी देरि तोॾे ॾिसंदो रहियमि। पोइ छा? तो वरी लातालगी ज़ाहिर कई। सबबु न ॿुधाईंदीअं। मुंहिंजी मर्ज़ी। तो मुर्कियो तलख़ मुर्क। तुंहिंजी मर्ज़ी।
ॿिए कंहिं सां तुंहिंजी मर्ज़ी कान्हे, बाक़ी मां ई उन लाइ रहियो आहियां छा? मुंहिंजो लहजो इंतिहाई गरम हो ऐं उन महिल तो एॾी थधे आवाज़ में चयो, मूं तोसां हलणु न चाहियो, तो मूंखे मजबूरन हलायो, हाणे मां तोसां गॾु हलणु नथी चाहियां। उहे लफ़्ज़ हुआ या कंडा, उहे तो चया हुआ, तो जंहिं पाण मूंसां उन्हनि चकरनि जी शुरुआत कई हुई। मुंहिंजो मुंहुं तपण लॻो। कुझु वरिया पहिरीं जा उहे ॾींहं वरी मोटण लॻा। मुंहिंजूं मुठियूं वरी भिकूड़जण लॻियूं। दिमाग़ चयो, हादी ही उहो माण्हू आहे जंहिंजे लाइ तो परदेस जो सफ़र अख़्तियार कयो, पंहिंजे वजूद जे हिकु हिकु सेंटीमीटर खे तो हिन लाइ तब्दील कयो। अॼु उहा ईअं थी चवे, ही मुहबतूं आहिनि, जे आहिनि बि त उन्हनि ते लानत आहे। छा कबो उन्हनि खे? तूं ईअं ई चङो आहीं, वहशी, सितमगर, ज़िद्दी। तुंहिंजो कंधु झुकियल हो। मूं सट ॾेई तुंहिंजे वारनि खां झले तुंहिंजे मथे खे मथे कयो। तुंहिंजो मुंहुं सिधो थी वियो। मूं ॻिचीअ में पियल ज़ंजीरी हिकु सट सां टोड़ी ऐं गंध जे टोकरीअ में उछलाए छॾी। तुंहिंजो मुंहिंजो नातो बि अॼु उन ज़ंजीरीअ जियां टुटी गंध जे हवाले थी वियो आहे। हाणे उनखे न तूं खणंदीअ न मां, भले को भंगी अची खणेसि। मुंहिंजो वजूद मोट खाइण लॻो। मूं मेज़ खे लत वहाए कढी, कुर्सी परियां किरी ऐं गिलास खे पाण सां गॾु खणंदी वई। मूं पंहिंजो वजूद वरी अॻु वांगुरु रिप जियां सख़्तु ऐं रत जे दौरे में लुड़ंदे महसूसु कयो। मां तुंहिंजो दर हमेशह लाइ टपी आयुमि। उहो उन ख़्वाब जो ताबीर हो ऐं अॼु वरी हुन छोकिरीअ मूंखे छिरकायो आहे। हथु घुरियो अथई मूंखां, खेसि शायदि ख़बर न आहे मां ॿई हथ कपाए चुको आहियां उन छोकिरीअ खां जंहिंजो नालो फौज़िया मोहम्मद ख़ान हो। मां अलॻि थियुमि त अंदर में ॼण चश्मा फुटी उथिया। गरम पाणीअ जा मुंहिंजे वजूद जो खीर थर वरी वीरान थी वियो। मुंहिंजनि अखियुनि मां शायदि निज़ारनि ॾिसण जी ताक़त ख़तमु थी वई। पोइ केॾो न संभालियो मूं पाण खे। कंहिंखे कहिड़ी ख़बर हुई त ही कहिड़े अज़ाबनि जे 12 दरिया जंहिं मां बीही मूं परियां बीठल सुकनि जे बाग़ खे ॾिठो। हिकु ॾींहुं त अमां टीवी ॾिसंदे हिकु ख़ूबसूरत मॉडल छोकिरीअ ॾांहुं ध्यानु छिकायो। उहा मॉडल फौज़ीअ जहिड़ी आहे न हादी। मुंहिंजा कन ॼण पचंदा हुजनि। मां हुनखे छा चवां? खेसि ॾेखारण लाइ मूं टीवीअ ॾे निहारियो। उते ॿारनि जे कंहिं एडवर्टाइज़ में का छोकिरी मुर्की ॿारनि सां खेॾी रही हुई। संदन विच में वेही खटम ठठा विराए रही हुई। हीअ बि त प्रोफेशनली मुर्के थी न। हर का ख़ूबसूरत छोकिरी शायदि ईअं ई मुर्कंदी हुजे। जॾहिं हीअ एड ख़तमु थी हूंदी त हिन मुड़ी बि उन्हनि ॿारनि ॾांहुं न ॾिठो हूंदो जीअं हुन मूंसां कयो आहे न। अमां छिरकायो। शायदि मुंहिंजे मुंहं मां को तासुरु ॾिसण ते घुरियाई। जी हूंदी, तोखे नथी लॻे? ऐं उन महिल अलाए कीअं मूं उहो जुमिलो उकिली छॾियो, मूंसां हुनजी ॻाल्हि न कजो आईंदा। छो? अमां पंहिंजे मख़सूस खिल खिली। मां हुनखे छॾे चुको आहियां। पंहिंजे आदतुनि मुताबिक़ तूं त सॼे ख़ानदान में मशहूरु थी वियो हुएं हुन सां। उहा ग़लती हुई मुंहिंजी, पर हाणे मां छा कयां? मूं माण्हू सां ॻाल्हायो बि हो तो जे चयो हो। मूं चयो न, मां मुहबतुनि जे लाइक़ु न आहियां, नथो करे सघां ऐं न ई वठी थो सघां। आई सिंपली नो हाउ टू हेट एंड टू बी हेटेड। उनखां अॻु जो अमां वधीक चवे हा, मां तलख़ थी वियुमि ऐं उन महिल मूं ॾिठो हूअ मूं ॾे पंहिंजनि हेॾियुनि सारियुनि अखियुनि में हैरानीअ जा ढेर खयों तके रही हुई। अमां जी परीअ जी माइटियाणी हुई, कुझु ॾींहंनि खां हिते आयल हुई। वेचारीअ जी ॿांह सड़ियल हुई। मुंहुं सांवरो पर नक्श इलाही गज़ब जा हुअसि। सॼे ख़ानदान में हुन माज़ूरीअ करे कोझी लेखी वेंदी हुई। हुन सॼे ख़ानदान में शायदि हुस्न पखड़ियल हो सवाइ हिन छोकिरीअ जे। शायदि हुन पंहिंजो हिसो झलण महिल को वॾनि सोराखनि वारो परुणो खयों हो। हूअं छा बि हूंदो या हुजे, पर हीअ बि तोते थी रहम खाए। हादी छो न खाए? हिते आई हूंदी त तोखां ज़रूरु बाख़बर थी हूंदी ऐं लाज़िमन तो हिन सॼी आक़े में वाहिद फ़र्द आहीं। उहो हिसो बि हूअ न कढंदी छा? अलाए केतिरा ॾींहं मां गुम रहियमि। पंहिंजो पाण खां ई शायदि गाफ़िल थी वियो हुअमि। घर ईंदो हुअमि लम्हनि लाइ, वरी ॿाहिरि जा रस्ता हूंदा हुआ ऐं मां हूंदो हुअमि।
घर आयो हुउमि कंहिं कम सां। अंदरि पंहिंजी रेक मां फाइल कढंदे दर ते खड़को थियो। उन महिल दिलि चयो काश मासी रहीमा हुजे त हिकु कोप चांहि जो चवांसि। मूं रड़ कई, अचो। उहा ज़ाहिदा हुई, कोझी, हथनि में चांहि जो कोप हुउसि। अंदरि आई ऐं चांहि मूं ॾे वधायई त मूं ॾिठो संदसि हथ ॾकिया पिए। उहा अंदरि आई हुई त दिलि चयो खेसि दॿ पटियां, छो आई आहीं? पर हू ॾके पई, छा कयांसि? उते रखोसि साइड टेबल ते। उहो चांहि रखी मुड़ण लॻी। घर में नौकर न हुआ छा? हुआ। हुन ॼणो गीत ॾिनी, पोइ आईंदे अवां ज़हमत न कंदा कयो, मां खे हिते न ॾिसां। मूं जुमिलो चई हुन ॾांहुं पुठी कई। साम्हूं आईनो हो, मूं ॾिठो हुन जूं अखियूं भरियूं पए। हूअ माठ करे ॿाहिरि हली वई। चङो न कई, कंहिंजी दिलि टोड़े आईने वरी ॻाल्हायो त छा कयांसि? मथे ते खणांसि छा? मूं तलखीअ सां बुणकियो ऐं चांहि जा ढुक भरण लॻुसि। पोइ हिकु ॾींहुं मुंहिंजी गाॾीअ जो एक्सीडेंट थी पियो। महीनो खनि इस्पताल में रही घर आयुमि त उते बि बेड रेस्ट हो। 2 महीना हुन सॼी अरसे में हुन मुंहिंजी ख़ूब पर घुर लधी। ख़बर पियमि अमां हिन खे हिते रहायो आहे। संदसि घर वारनि शायदि खेसि वापसि न पियो घुराइणु चाहियो। मूं हुनखे इलाही झलियो, छा न बुरो सलूक कयोमांसि, पर हुन ते ॼणो को असर ई न हो। हूअ कंहिं रोबोट जियां पंहिंजे कम में लॻी पई हूंदी हुई। आहिस्ते आहिस्ते मां हुन सां कुझु हिरंदो हुयुमि। हूअ मुंहिंजनि दोस्तनि वांगुरु हुई। उनखां वधीक मूं वटि कुझु सोचण जी गुंजाइश कान हुई। हुन मुंहिंजे कमरे में गालीचे ते बुर्श पे हयूं, चोले जूं ॿाहूं मथे खुंजे छॾियूं हुअईं। संदसि सड़ियल ॿांह बिल्कुलु कारी हुई, हथ ॾाढो ख़ूबसूरत हुअसि। मूंखे पंहिंजी ॿांह ॾांहुं ॾिसंदे ॾिसी खिली पई, शीशे जा शफ़ाफ़ खिली थी। सोचां थी तव्हांजी नज़र ॿांह ते थी वञे। उनखे सड़ियल ॾिसी अलाए छा था महसूसु कयो। मुंहं ते अजीब तासर था अचनि। जेकॾहिं रूह सड़ियल ॾिसो त अलाए छा कयो। मूं कुझु न पुछियो, उहा बि कम खे लॻी रही। संदसि पेशानीअ ते वॾो घाउ हो। हुनजे सॼे मुंहं में जेकॾहिं का शइ हुई त संदसि अखियूं हुयूं। बिलाशुबा दुनिया जी ख़ूबसूरत अखियुनि मां कुझु। घर कॾहिं वेंदीअ? मूं अलाए छो चई ॾिनो। तव्हां ककि थी विया छा मूं मां? हुन अजीब सवाल कयो। मां हिकदमि गड़बड़ाइजी वियुमि। मुंहिंजो मक़सदु उहो न हो। मां चुप थी वियुमि। अञा ॻाल्हाए बग़ैर कंहिं मौज़ूअ जे आदि। मां हाणे घर न वेंदमि। छो? मूंखां वात मां निकिरी वियो। दिलि हिकदमि दड़ियो। छो थो पुछां हुन जे बारे में? पर न, मां का ॻाल्हि पाण लाइ थोरो ई थो पुछां। मिड़ई वक़्तु गुज़ारिए। मूं हिते जॉब लाइ अप्लाई कयो आहे। उते मां हूंदी आहियां न त सभु मनहूस ॾींदा आहिनि। इलाही धक लॻल अथमि न। जॾहिं बि का सुठी तकरीब थींदी आहे न उते, त अलाए छो हिकु ॿ दफ़ो ईअं थियो आहे त मूंखे को न को धक लॻी पियो आहे ऐं हुननि जो प्रोग्राम ख़राबु थियो आहे। त उन करे न हू मूंखां अलॻि हुअण में ई आफ़ियत था पाइनि। हूअ सफ़ाई छॾे माठ करे बुर्श जे वारनि सां खेॾंदी रही त हादी हिते तूं अकेलो न आहीं। अलाए ॿिया केतिरा आहिनि उन अज़ाब में आतिशखेज़ सड़ंदड़। ऐं तुंहिंजा माउ पीउ उहे त आहिनि ई कोन। चंड कायां ॼायमि त सिर खयों मान। ईअं छो थी चवीं? ईअं त चइबो न, दुनिया जो चवे थी। न, ईअं न चइबो। मुंहिंजो आवाज़ु बदिलजणु लॻो। हिन कुझु न पुछियो, माठ करे ॿाहिरि हली वई। मुंहिंजे टंगुनि ते प्लास्टर चढ़ियल हो। मूं मथो बेड जी सेरांदीअ सां हयो। हथ हिते भित त कान हुई। अज़ियत में मज़ो ई न पियो आयो। ऐं अलाए छो मूं हुनखे सॾु कयो। ज़ाइदा जी। उहो भॼंदी आई। मूंखे पेपर वेट वहाए कढो। जी। रतु कढो मुंहिंजी दिलि थी चए मुंहिंजो मग़ज़ु फाड़ियो। जीअं तुंहिंजे जिस्म ते इलाही धकनि जा निशान हुआ जेके लॻल हुआ न। हा न, मां पाण खे धक हणंदो आहियां, हणो थो। मूंखे ख़बर हुई मुंहिंजो इलाजु उहो ई हो। हीउ वक़्तु सॼो उन ॾचे में गुज़रियो हो। पंहिंजे इलाज खां बि पाण वाक़ुफ़ु न थिया छा? मां मथो विहाणे ते
सटींदो रहियुमि, लौंदड़ियूं वरी ॿरनि पियूं ऐं उन महिल अलाए कीअं हुन मुंहिंजो मथो पंहिंजनि हथनि में जकड़े वरितो, कननि में सरगोशी कंदे चयाईं, हुन हिकु छोकिरीअ जे छॾण सां उहो कुझु थियो आहे त पोइ तव्हां मुहबतूं ई छो कयूं हुयूं? छा नथा ॼाणो त मुहबतुनि करण लाइ नफ़रतुनि जे सहण जो फ़न सिखणु लाज़िम आहे? हुनजे हथनि में ॼण को पाणी हो, हू बिल्कुलु नरम हुआ। मूं अखियूं खोलियूं, मुंहिंजी साॼी अखि जे भरिसां उहा सड़ियल बांह हुई, कारी ठूठ, पर हुन मां जहिड़ा शुआ पे निकिता। मूं कुझु न कुझु पंहिंजो मथो उन्हनि हथनि जे हवाले करे छॾियो। होश आयुमि त हूअ मुंहिंजे मथां झुकियल हुई, संदसि साहु मुंहिंजे वारनि खे छुई रहियो हो। हुन सम्झो मां सुतल आहियां। मुंहिंजे वारनि खे हुन चुमियो ऐं हली वई। मां छिरकी पियो। हुन छा कयो ही हादी? छा हुनखे उहा ख़बर कोन हुई त ही वार ऐं पेशानी नीलाम थियल हुआ? मां हुन खां कटिजणु लॻुमि। उहा ईंदी हुई त मां मुंहुं फेरे छॾींदो हुअमि। हुन सां लातालुकी ज़ाहिर करणु शुरू कयमि। अलाए केतिरा ॾींहं ईअं गुज़री विया। अॼु उहा हिकदमि तेज़ तरार वजूद जा अंदरि हली आई। अव्हांखे लातालुकीअ जो ज़हर हुन प्यारियो हो न, उहा जेका तव्हां सां कंहिं बि मरहले ते अव्हां लाइ न झुकी। तव्हां छा उहा बख़्शिश मूंखे था अता करणु घुरो? मूंखे ताक लॻी विया। उहा एॾी त गरम हुई जो संदसि बाफ़ मां महसूसु करे पिए सघियुसि। सभु ॼाणा थी मां, तव्हांजे बारे में सभु ख़बर अथमि ऐं शायदि उन करे दिलि अव्हां ॾांहुं छिकिजी आई हुई। हादी, हिते त जिस्म ऐं रूह ॿई ज़ख़्मी आहिनि। सोचियुमि तव्हां सां मिली पंहिंजो पाण खे विसारे अव्हां लाइ वक़ुफ़ु थींदमि, पर शायदि अव्हां नथा चाहियो। तुंहिंजे अखियुनि जा चप ॻाल्हाइनि था, पर मुंहिंजनि अखियुनि जा कन उहा ॿोली नथा सम्झनि। उन करे जो मां कोजी मशहूरु आहियां। हा न, तव्हां लाइक़ु न आहियां, छो त तव्हां बेइंतिहा ख़ूबसूरत आहियो। ईअं उहा ॻाल्हि न आहे, पोइ छा आहे? छो नथा मूंखे साण हलणु ॾियो? आदि जज़्बनि जो मौत तव्हांखे ख़बर आहे केॾो न अज़ियतनाक हूंदो आहे। तव्हां हुनखे हमेशह जे लाइ हथु करणु ते चाहियो, न करे सघियो त तड़पी पिया न। मां त उन जी बिल्कुलु उबतड़ आहियां। अव्हां सां साथ ॾियणु थी घुरां, अकेला आहिनि जो जेसीं ताईं अव्हां चाहींदा। जॾहिं चवंदा छॾे ॾींदमि। तव्हां मूंसां गॾु हिकु ॿ क़दम खणो त सही न। हुनजो लहजो भरियल हो, पिंबड़ियुनि में ॻोढ़ा अटकी पिया हुअसि। हूअ ॾुस्कंदी हली वई। हुन वरी ज़िद कयो हो, अलाए कुझु ॼातई पए, अलाए न चरी आहे छा। बबरनि खां ॿेर थी घुरे, पर तूं त बिल्कुलु बेसहारा आहीं। आदि छा थियो जो हुनखे साण खणी? उहो त बिल्कुलु अकेली आहे। दुनिया हुन सां अहिड़ा ई कलूर कया आहिनि जेके तोसां थियल आहिनि। उहो केॾी न साफ़ गो आहे, बिल्कुलु खुलियल थी ॻाल्हाए, ऐं वॾी ॻाल्हि त अंदरि जे अज़ाबनि खां वाक़िफ़ु आहे। दिमाग़ सलाह ॾिनी। उहा ख़ूबसूरत न आहे? दिलि चयो त छा आहे? उहा ख़ूबसूरत छोकिरी तोखे कीअं न इत्मीनान सां छॾे वई। खेसि नाज़ हो न संदसि हुस्न जो। हीउ सॼो हिकिड़ो ॾेख आहे त औरत हिकु दफ़ो प्यारु कंदी आहे। बकवास आहे न, सभु फज़ूल आहे। पर ही ज़ाहिदा, छा ही फज़ूल न आहे? न, हिन तोखे सहारो ॾिनो आहे, तुंहिंजी ख़िदमत कई आहे, दिमाग़ गोड़ कयो। त छा थियो? कहिड़ो तूं हुन सां बुरो हलियो आहीं? सुठो हली आहे त ज़रूरु आहे। छा त तूं पंहिंजो पाण खे टिप में ॾेई छॾीं? दिलि दड़ियो। छा तूं बदिलो वठंदे हुन खां? फौज़िया जो कंहिं रूप ऐं मोह जो बदिलो? अण मोह खां वठिबो आहे छा? फौज़िया तोखे 1000 भेरा छुयो। संदसि ॿाहुनि में एतिरो लोच न हो जेतिरो उन सड़ियल ॿाह में तो लाइ आहे। छा हिकु दफ़ो वरी बि तूं ज़ुल्म कंदे पंहिंजो पाण सां? जो सचो साथी मिलनि ई थो त छॾीं थो। मां आईने में थो निहारियां, हू मुरके थो। ख़ूबसूरत आहीं, पर जिस्मानी तौर ते। रूहानी ख़ूबसूरत मोहबतूं सभु खपाए चुको आहीं। हाणे हुन खोट खे पूरे करण लाइ तुंहिंजो वठणु ज़रूरु आहे। हूअ जे कोझी आहे त छा आहे? हुनजे मुंहं जो घाव संदसि दिलि जो खॾो आहे, जंहिंमें अलाए केतिरियूं मोहबतूं तो लाइ भरियूं पियूं आहिनि। देरि न कर, हिकु ग़लती करे ॿी न कर। ही को ख़्वाबु थोरो ई आहे।
हुनजी शुरूआत ई हक़ीक़त आहे, उहो त आहे ई ताबीर। मां हुनखे सॾियां थो, उहो अलाए किथां मूं वटि अचे थी, कुझु मलूल कुझु वैरागी। हिकु ॻाल्हि चवां, मां हुन ॾांहुं गौर सां थो ॾिसां। चओ, उहो कंधु झुकाए थी छॾे। हुनजा वार केॾा न घाटा आहिनि, मुंहिंजा हथ रेखाउनि खां बिल्कुलु ख़ाली आहिनि। सॼो मुक़दर जेको अॻु लिखियलु हो ड्रही चुको आहे। ईअं सम्झ त मां खणी हथ कपराए चुको आहियां। मुंहिंजी निड़ी भरियल आहे, उहा मूं ॾे तके थी। मां तो लाइक़ु न आहियां, मोहबतूं शेयर न करे सघंदमि। मुंहिंजनि चपनि तोखां पहिरीं बि औरत खे छुयो आहे, त छा थियो? उहा मुरकी पई। संदसि मुंहं ते ॼण सोन बुरकियल आहे। मां कंधु झुकाए थो छॾियां, उहा मूंखे गलनि खां झले थी। हीअ हथ जे ख़ाली आहिनि त मां उन्हनि ते रेखाऊं लिखंदमि, ऐं जे न लिखी सघियमि त पंहिंजा हथ कपराए तव्हांखे हणाए छॾींदमि। मुंहिंजे सॼे वजूद में उहे हथ ई त अव्हांजे उज़वनि सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। ख़ूबसूरतीअ में उहे तव्हां खणिजो बसि। ऐं तूं, मुंहिंजो मुक़दर त तव्हां वटि आहे न। हूअ ॼण का शरनाए हुजे। संदसि कंधु झुकी थो वञे, मुंहिंजी निड़ी साफ़ थी वञे। मां खेसि वेझो खां थो ॾिसां, अलाए कीअं चई थो ॾियां। हिकु जिस्मानी ॾांघो रूहानी ॾांघे खे क़बूल थो करे। मुंहिंजो आवाज़ु मूं लाइ वरी थुल्हो ऐं चाश सां भरपूर थी वियो आहे। मां मथो हुनजे मथे सां टेके थो छॾियां।